सिंध टीवी नेटवर्क जी 16 सालगिरह जी मुनासिबत सां टिकराठो जी सिंध टीवी ऑफिस में सालगिरह मल्हाई वई। वो वाहिद इदारो है सिंध में जो को अवाम अबोज गरीब मानून जो आवाज़ असेंबलिन ताईं पुॼाईंदो आहे। अॼु सिंध टीवी जी 16वीं सालगिरह है। इन मौक़े ते मां सिंध जे टीवी जे मालिकान रिपोर्टरनि खे मुबारकबाद पेश कयां थो। गरीब अबोज माण्हू आहिनि उन्हनि जो ईवाननि तो आवाज़ उथारियो आहे। उन खां अलावा तमामु असां जेके सिंध टीवी जा मालिकान आहिनि उनखे दिलि जी गहराइनि सां ठिकराठो प्रेस जे तरफ़ां मुबारक पेश कबा। वाहिद इदारो आहे जेको गरीब मिसकिन मज़लूम मारूअड़नि जो आवाज़ आला ईवाननि ताईं पहुचाए थो। अॼु हुनजी 16वीं सालगिरह आहे। असां हुनजी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयूं। उहो वाहिद इदारो आहे जेको गरीब ऐं ॿोझड़नि अवाम ऐं मारूड़नि जो आवाज़ मथे अवाम तक पुॼाईंदो आहे। तक़रीब में शिरकत कंदड़नि चयो त सिंध टीवी सिंध जो उहो वाहिद इदारो आहे जंहिं हमेशह सिंध जे असुल इशूज़ खे हाईलाइट करे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो पाण मल्हायो आहे। सिंध टीवी सिंध जो असुल आवाज़ आहे। कैमरामैन मुग़ल मार सां गॾु मजीद मार, सिंध टीवी न्यूज़ ठिकराठो।